अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खालिक़िस समावाति वल अर्दीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अव्वलीन वल आखिरीन खातमिन नबिय्यीन सय्यिदना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। बेशक नबी साईं नूर आ दुनिया जखां पुर नूर आ। ज़ुल्मत कई जंहिं दूर आ कशफत दुजा बिजमालिही। औसाफ़ उनजे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबां। मालिक आ जंहिंजो मदह खां हसनत जमी ख़िसाली। इतरे सजी सभ खे सदा आबा अदब हिया इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुहब्बत सां दुरूद शरीफ प्यारे हबीब जे मथां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा निहायती मेहरबान बुज़ुर्गो, यारा भाइरो दोस्तो, अॼु अव्हां जे साम्हूं हिन नूरानी रूहानी प्यारी महफ़िल में अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जे कलाम करीम मां जंहिं आयत सगोरी जे तिलावत जी मूं गुनहगार खे सादत नसीब थी आहे, इन में हिकु अहम हुक्म जो बयान आहे। उन जी वज़ाहत इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइणो आहे। उहो अहम हुक्म आहे अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जी निमाज़। क़ुरान करीम जे रोशनीअ में, नबवी अहादीस मुबारक जे रोशनी में, सहाबे किराम ताबीन इज़ाम औलिया किराम जे ज़िंदगी जे रोशनी में जेकॾहिं ॾिठो थो वञे त ईमान खां पोइ, कलमे तय्यबह खां पोइ, कलमे शहादत खां पोइ अहम फ़र्ज़ सभिनी फ़र्ज़नि में अल्लाह जी निमाज़ आहे। एतिरी प्यारी निमाज़ आहे जो अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जॾहिं पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु सलाम जन खे लामकान ते मेराज शरीफ़ राति आणायो, पाणो ताईं वापसी पिया कनि, त पंहिंजे उम्मत जे लाइ जेको मख़सूस तोहफ़ो आंदऊं सो अल्लाह जी निमाज़ आहे। क़ुरान करीम में हिकु न ॿ न सभई जायुनि ते अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू निमाज़ जे लाइ इरशाद फरमायो आहे। अव्वल अव्हां जे अॻियां क़ुरान करीम अर्ज़ कयां, उन खां पोइ सुहिणे नबी जी हदीसुनि मां दुरूद शरीफ़ पर मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व
व अहले बैतिही व बारिक वसल्लिम तस्लीमा। अल्लाह जल्ल जलालहु अम्मन वालु इरशाद फरमायो, इन्ना सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। बेशक निमाज बांधन खे, दुनिया ते रहण वारन खे, मुझे मञण वारन खे, मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम ते कलमे पढ़ण वारन खे बेहयाई खां ऐं बुराई खां रोकींदी आहे। जे दुनिया में इंसान सर्दीअ खां बचण जे शइ जो इंतज़ाम कंदो आहे, गर्मीअ खां बचण जो इंतज़ाम कंदो आहे, उन जा ज़राए वसाइल इख्तियार कंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, जेको मुंहिंजो बानो चाहे थो त मां बुराईअ खां बचां, बेहयाई खां बचां, अल्लाह जल्ल जलालहु अमन वालहु खे राज़ी बनायां, त उन जे लाइ बचाव जेको आहे सो मूं अल्लाह जी निमाज़ आहे। निमाज़ अहिड़ी प्यारी शइ आहे जंहिंसां अल्लाह जल्ल जलालहु अमन वालहु जो कुर्ब हासिल थींदो आहे, नज़दीकी हासिल थींदी आहे, वेझड़ाई हासिल थींदी आहे। ख़ुदा त ॿारनि खे वेझो आहे, जीअं अल्लाह ताला फरमाए थो, वनहन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। असीं बाने खे संदसि साह जे रग खां वधीक वेझा आहियूं। ॿी जात अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजा हबीब अव्हां खां पुछनि था त अल्लाह वेझो आहे परे आहे, अव्हां चओ न अल्लाह वेझो आहे, तमामु क़रीब आहे। उजीब दावत अद्दाए इज़ा दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशदून। मां दुआ वारे जी दुआ क़बूल कंदो आहियां, बाननि खे बि घुर्जे त मुंहिंजे हुकमनि खे क़बूल कनि त हिदायत वारा थियनि। अल्लाह जा बानो, ख़ुदा जो कुर्ब, ख़ुदा जी नज़दीकी, ख़ुदा जी ज़ात बरकात खे बानो वेझो थिए, उन में वधीक जेका शइ आहे सा अल्लाह जी निमाज़ आहे। ऐं मां अर्ज़ु कयां त अल्लाह जी निमाज़ सिर्फ़ अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो न आहे, पर निमाज़ महबूब करीम रऊफ़ रहीम साहिब ख़ुल्क़ अज़ीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरबार में संदन पाक ज़ात खे वेझड़ाइण जो बि ज़रियो आहे। हर निमाज़ी निमाज़ में अत्तहियात पढ़ंदो आहे, अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात। उन खां पोइ छा चवंदो आहे, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐं नबी सुहिणा तो ते सलाम, नबी साईं तुंहिंजे मथां अल्लाह जी रहमत, नबी साईं अव्हां जे मथां अल्लाह जूं बरकतूं। इहो छो थो चवे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह, जेको इस्लामी फ़लासफ़र आहे, चोटी जो आलिम ऐं 4 महीना ऐं कुझु ॾींहं औलिया किराम जो कौल आहे त निहायत ई बुलंद मक़ाम विलायत जिते रहियो आहे, जंहिंखे कुतुब शाह सॾियो वेंदो आहे, उहो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह, जंहिंजी लाइ हिकु शाइर जो इरशाद आहे, रह गई रस्म अज़ां रूह बिलाली न रही। बांगूं त अचनि थियूं, बांग जा अल्फाज़ अचनि था, पर बिलाल साईं वारो रूह न रहियो आहे। रह गई रस्म अज़ां रूह बिलाली न रही, फ़लसफ़ा रह गया तलकीन ग़ज़ाली न रही। फ़लसफ़ो दुनिया ते पढ़ायो थो वञे, पर इमाम ग़ज़ाली जी तलकीन कान्हे का, उहा रूहानियत कान्हे का, उहा महिनत कान्हे का। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह इस्लाम जे अहकामनि मां सभिनी हुक्मनि जे फ़लसफ़े खे बयानु फ़रमायो आहे। निमाज़ में ही हिकमतूं आहिनि, रोज़े में ही हिकमतूं आहिनि, दीन जे सभिनी हुक्मनि जी हिकमतूं बयानु फ़रमायूं अथनि। उन इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त जॾहिं माण्हू अत्तहियात में वेहे थो, निमाज़ी निमाज़ पढ़े थो, अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात शुरू थो करे, त ईअं सम्झी त अल्लाह जे बारगाह ॾे हली रहियो आहे, वेझो वञी रहियो आहे, क़रीब थी रहियो आहे, प्यारो बंधी रहियो आहे, ऐं एतिरो वेझो थो वञे जो हिनखे अल्लाह जे बारगाह जी हाज़िरी नसीब थी थिए, ॼण त अल्लाह जे दरबार में पहुची चुको आहे। पहुचण खां पोइ निहारे थो त हिन खां अॻु में उन बारगाह इज़्ज़ती में महबूब करीम तशरीफ़ फरमान नबी साईं ख़ुदाबंदी बारगाह में वेठा आहिनि। निमाज़ी पंहिंजे रूहानी दिलि सां, पंहिंजे दिलि जे दीदुनि सां महबूब करीम जो दीदार थो करे ऐं ॾिसी पोइ चए थो, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐं नबी सुहिणा ते सलाम, अल्लाह जी रहमत उन जूं बरकतूं। पर इंतिहाई ज़ुल्म, इंतिहाई बेहयाई, इंतिहाई बेग़ैरती आहे जो माण्हू लिखे किताबनि में ऐं लिखियो अथनि त अल्लाह ताला जे हबीब जी ज़ात बाबरकात जेकॾहिं कंहिं माण्हू खे दीदार करायो आहे, उहो निमाज़ में आहे। निमाज़ पढ़ंदी जे हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो दीदार थियल अथसि,
त उन जी पाक सूरत तस्वर में आने या न, हबीबन ॾे ख़्याल करे या न। इस्माइल दहलवी देबंदी वहाबे जो अॻवान उन लिखियो आहे पंहिंजे किताब में त जेकर निमाज़ पढ़ंदे कंहिं माण्हूअ खे ज़िना जो ख़्याल थो अची वञे त उन खां बहितर आहे त घर वारीअ सां गॾु थियण जो ख़्याल करे। माना निमाज़ में घर वारीअ सां गॾु थियण जो ख़्याल करणु इहो थियो बहितर। पोइ ही निमाज़ में ज़ाहिरा त बहितर कम त कंदा हूंदा न, माना ही निमाज़ शुरू कराइण खां पोइ उन बहितर कम में लॻा पिया आहिनि, उन ज़ाल जे गॾु थियण जे तसव्वुर में लॻा पिया आहिनि। पोइ इन जे पुठियां जेको निमाज़ पढ़े थो कंहिंजे पुठियां थो निमाज़ पढ़े? अलाह जा प्यारा बानव, इहो साॻियो थो लिखे त घर वारी जे जिमा जो ख़्याल करे त बहितर आहे। पर नबी साईं जी जेकॾहिं सूरत मुबारक हिनखे ज़हन में अचे, तसव्वुर थो अचे, मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह, उन जी लिखत आहे नकुले कुफ्र कुफ्र न बाशद, उहो थो लिखे त हबीबन जे सूरत खां मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह भलो आहे त गॾ जो तसव्वुर करे। इन जे करे सोचे निमाज़ पढ़ंदा कयो त कंहिंजे पुठियां निमाज़ था पढ़ो, कंहिंजा जमायती बणिया आहियो, कंहिंजा इक़्तिदा वारा बणिया आहियो, हबीब करीम जा उम्मती हो। निमाज़ अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे कुर्ब जो ज़रियो आहे, नज़दीकी जो ज़रियो आहे, वेझे थियण जो ज़रियो आहे, जंहिंसां अल्लाह जे ज़ात बरकात महिरबानी थींदी आहे। साईं फरमाईंदा था निमाज़ पढ़ो, इबादत कयो त कीअं कयो? कअन्नक अंतअबुदल्लाह कअन्नक तराह, ईअं इबादत कर ॼण ख़ुदा खे ॾिसी पियो। फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक, भला जे तूं नथो ॾिसी त रब त तोखे ॾिसी रहियो आहे। त निमाज़ तमामु अहम शइ आहे, तमामु अहम शइ आहे। अल्लाह ताला बेनिमाज़ी हुजण खां हर मुस्लमान खे बचाए, बेनिमाज़ी हुजण खां पनाह में रखे। केतिरा मुल्ला, केतिरा मौलवी, केतिरा हाजी, केतिरा पीर, केतिरा माण्हू पाण निमाज़ी, घर में निमाज़ न आहे, पुटनि में निमाज़ न आहे, न्याणे में निमाज़ न आहे, नग निमाज़ नथो पढ़े, अम्मा निमाज़ नथी पढ़े। अल्लाह ताला शल पनाह में रखे। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमाए, दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब ते वॾे आवाज़ सां पढ़ो, वॾे आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। छा इरशाद रब्बे करीम जो, वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्का नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लिल मुत्तक़ी वल आक़िबतु लित्तक़वा। वअमुर अहलक बिस्सलात, ओ निमाज़ी पाण निमाज़ी आहीं पर पंहिंजे अहल खे बि निमाज़ जो अमर कर, उनखे बि निमाज़ जे लाइ कोशिशि कर। ख़ुदाबंदी करीम करे असांजो बच्चो बच्चो, औरत मर्द, नंढो वॾो, जवान पौढ़ो, अमीर ग़रीब, मुर्शिद मुरीद, हर उम्मती हबीब करीम जो पक्को निमाज़ी रहे। जंहिंजो घरानो निमाज़ी आहे उन ते रब ऐं रब जो महबूब राज़ी आहे। क़ुरान पाक जी ॿी आयत में अल्लाह ताला छा थो फरमाए, अल्फ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना अस्सलाह। अल्लाह फरमाए थो, ही मुंहिंजो किताब क़ुरान करीम, इन में को बि शक न आहे। ख़ुदा जे किताब जो किताब हुजणु या ख़ुदा जो ख़िताब हुजणु या हबीब करीम ते नाज़िल थियणु, इन में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे। अल्लाह फरमाए थो, उन ॿारनि जे लाइ हिदायत आहे जेके परहेज़गार आहिनि, मुत्तक़ी आहिनि। मौला हुन जी ॿियूं सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह फरमाए थो, युमिनूना बिल ग़ैब, मूं अल्लाह ते अणॾिठो ईमान था आणीनि, व युक़ीमूना अस्सलाह, ऐं निमाज़ क़ाइम था कनि। में अल्लाह ताला छा थो फरमाए, ॿुधो मुंहिंजा मुस्लमान भाइरो, निमाज़ खे मज़ाक न सम्झो, निमाज़नि ते ठठोलू न कयो, निमाज़नि ते चर्चा न कयो। निमाज़ एॾी प्यारी शइ आहे। अल्लाह ताला पंहिंजे कलाम करीम बि जाते बयान फरमायो, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, यकीनन उहे मोमिन कामयाब थींदा जेके निमाज़ में न्याज़ ऐं निवड़त कंदा। रब चए थो, मोमिन निमाज़ी त हूंदा पर निमाज़ में तवाज़ो कंदा, इनकिसारी कंदा, ख़ुशू कंदा, ख़ुज़ू कंदा, हेठां कंदा। उहे कहिड़ा मोमिन सड़ाइनि था जेके पाण खे निमाज़ जे वेझो ई नथा आणीनि। निमाज़ खां सवाइ रस्तो ई कोन्हे को। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो, अल्लाह जे कलाम करीम में केतिरनि मक़ामनि ते निमाज़ जो शान आयो आहे, निमाज़ जी फज़ीलत आई आहे, पर जेको निमाज़ नथो पढ़े उन जी सज़ा बि अल्लाह जे क़ुरान बयान कई आहे। अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजे कलाम करीम में, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, माण्हू जहन्नम में दाख़िल थी वेंदा, पुछंदा जन्नत वारा उन जहन्नम वारनि खां, मा सलककुम फी सक़र, अब कंहिं तव्हांखे दोज़ख में आंदो आहे, छा कयो जो दोज़खी बणिया आहियो? त जवाब में छा चवंदा? पहिरियों पहिरियों ॾोह कहिड़ो बासींदा, कहिड़े गुनाह जो इक़रार कंदा?
अल्लाह फरमाए थो मा सलककुम फी सकर क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, चवंदा निमाज़ न पढ़ंदासीं। पहिरियों पहिरियों ॾोह, पहिरियों पहिरियों गुनाह, पहिरीं पहिरीं बुराई जेका बासींदा त इहा हूंदी त लम नकु मिनल मुसल्लीन, निमाज़ न पढ़ंदासीं। ॿी आयत में अल्लाह ताला छा थो फरमाए, फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके बाना निमाज़ में सुस्ती था कनि उन्हनि जे लाइ मूं अल्लाह ताला वेल तयारु कयो आहे, हलाक तयारु कई आहे। हबीब करीम जा उम्मतीयो, वेल छा आहे? नबी साईं फरमाइनि था पिया त जहन्नम जा जेके बि तबका आहिनि उन सभिनी तबकनि खां हेठां हिकिड़ो खूह आहे, खॾो आहे जंहिंजो मुंहुं बंदि थियल हूंदो आहे। पासनि खां हुन में के अहिड़ा सोराख आहिनि या अहिड़ा कुदरती नाला आहिनि जन मां जहन्नम वारनि जो रत, पूए, पेशाब, गंद सभी उते गॾु थींदो आहे ऐं एतिरो गर्म हूंदो आहे जो हुनजो मुंहुं खोलबो आहे त ॿिए बाहि खे मचाए छॾींदो आहे। अल्लाह फरमाए थो बेनिमाज़नि खे मां उन वेल में विझंदुसि जिते सभिनी जो रत गॾु थींदो, पेशाब गॾु थींदो, पूए गॾु थींदी, बदबू हूंदी ऐं निहायत तेज़ बाहि हूंदी। ख़ुदा जा बानव, होटलुनि ते धिका खाइण वारो, फिल्मुनि ते ऊंधा थी किरण वारो, कुते वांगुरु शराब पी बहकूं करण वारो, नबी करीम जे उम्मत ते ज़ुल्म करण वारो, उहो ज़ालिम वॾेरो ऑफिसर कहार जे कहर खां डिॼो नथा जो बांग अचे तूं शराब पियो सुतो पियो आहे, बांग अचे तूं डिश ते दोॾा कढियो निहारी वेठो, तूं मरंदो आहे त बि मुला तुंहिंजे मथां क़ुर अचे पढ़ंदा हल। इहो क़ुर करीम जो कहिड़ो तोखे फ़ाइदो पहुचंदो जो दुनिया में ज़िंदह रहंदे तूं अल्लाह जे क़ुर खे धिकारियो आहे, अल्लाह जे क़ुर खां नफ़रत कई आहे, अल्लाह जे क़ुर खां परे रहियो आहे, पेट जो पुजारी बणियो आहे, मुंहिंजे मिठे मोहम्मद जे दीन जी तो में लॼ न रहे। अल्लाह ताला जो ख़ौफ़ रख, सदाईं तूं अमीर न हूंदे, सदाईं तूं मिनिस्टर न हूंदे, सदाईं तूं वज़ीर न हूंदे, सदाईं तूं अफ़सर न हूंदे, सदाईं तूं दुनिया जो हुक्मरान न हूंदे, सदाईं तूं कुर्सीअ जो क़ाइद न हूंदे, सदाईं तूं अवाम खे धोखा न ॾींदे। पतो तरह पवंदी जॾहिं जहन्नम जा लगाम चाढ़े ऐं कहार जे कहरी कोर्ट में मलाक पेश कंदई, पोइ ख़बर पवंदी त मूं निमाज़ूं विञायूं आहियूं, मूं अल्लाह जे बारगाह में सजदा न कया हुआ, मूं रब जे सॾ खे जी न चयो हो, मुंहिंजो छा हाल थी रहियो आहे। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतीयो, कोशिश कयो फर्द खे निमाज़ी बनायो। सुन्नियो, अव्हांजी ज़िम्मेदारी आहे बेनिमाज़ी न रहो, अव्हांजी ज़िम्मेदारी आहे महबूब जी सुन्नत मुंहं ते रखो, अव्हांजी ज़िम्मेदारी आहे हबीब करीम जे दीन जो दर्द रखो, अव्हांजी ज़िम्मेदारी आहे नंढे वॾे खे अल्लाह जे दीन ॾे लारियो। सुन्नी इन जो मतिलबु कोन्हे को त ॿधे जूं भत जूं लाइ विराए छॾी सुन्नी आहे, न न, सुन्नी उहो आहे जेको हबीब करीम जे सुन्नत खे ज़िंदा करे ॾेखारे। निमाज़ एॾो अहम फर्ज़ आहे, एॾी ज़रूरी शइ आहे, एॾी ताक़ीदी शइ आहे जो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन पंहिंजे पाक ज़ाहिरी ज़िंदगी में सहाबे किराम खे निमाज़ जूं फज़ीलतूं ॿुधाईंदा हुआ, निमाज़ जूं बरकतूं ॿुधाईंदा हुआ, निमाज़ जो शान ॿुधाईंदा हुआ ऐं सख़्तु ताक़ीद कंदा हुआ। इरादो आहे त अव्हांजे अॻियां मुंहिंजे महबूब, मतलूब, मरहूब, मक़सूद, मशूक सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन जे प्यार न हदीसुनि मां बि अर्ज़ कयां त निमाज़ केॾी शइ आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ पर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। वरी दुरूद शरीफ पर मुंहिंजे प्यारे हबीब ते। हदीस जे फन में जिन मुहद्दिसनि सगोरनि खे अल्लाह ताला महबूब करीम जे हदीस जूं ख़िदमतूं नसीब कयूं, हदीस जो हिफ़्ज़ नसीब कयो, हदीस जा हाफ़िज़ बणिया, जन खे लखे लखे हदीसूं मुंहिंजे महबूब करीम जी यादि हुयूं। उन्हनि मुहद्दिसनि में चोटी जो मुहद्दिस आहे हज़रत इमाम अहमद बिन हंबल, सब चो रहमतुल्लाह अलैह। उन इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे, मुहद्दिस इब्न हब्बान आंदी आहे, इब्न माजह आंदी आहे, बेहकी आंदी आहे, ये सभई मुहद्दिस हदीस आणीनि ऐं कंहिंजी रिवायत आहे सैयदना हज़रत अबू हुरैरा जी। अबू हुरैरा जो लफ़्ज़ अरबी आहे, अबू चइबो आहे पीउ खे ऐं हुरैरा चइबो आहे ॿिलीअ खे। ॿिलीअ जो पीउ छा मक़सदु छा? मक़सदु हो त हू ॿिलियुनि खे खाधरो ॾींदो हो, ॿिलियुनि खे मारण खां ईज़ाइण खां बचाईंदो हो। नबी करीम अलैहिस्सलाम जन हिकु दफ़े मुहबत ऐं प्यार जो इज़हार कंदे ख़ुशि त भई फरमाए दे, फरमाए बात तूं ॿिलियुनि खे ईअं पियो पाली जेको पीउ पुट खे पालींदो आहे। हुन चयो मूंखे साईं अबू हुरैरा करे छॾियो आहे, जेके लफ़्ज़ महबूबनि करीमनि मुंहिंजे लाइ पाक ज़बान ते आंदा उहे मूंखे अबे अम्मा जे रखियल नाले खां वधीक प्यारा। नालो अब्दुल रहमान, हबीबन करीम जो प्यारो सहाबी आहे ऐं हज़ारे हदीसूं रिवायत कयूं अथसि।
हाणे वरी मां किताब आंदो आहे मके पाक वञा उन में ॾिठुमि त अहिड़ा ज़ालिम बेदीन कम्यूनिस्ट दहरिया यहूदी ईसाई उन्हनि सभिनी कोशिशि कई आहे त जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दुश्मनी पैदा कईसीं, हज़रत उमर जी दुश्मनी पैदा कईसीं, हज़रत उस्मान जी दुश्मनी पैदा कईसीं, हज़रत अलीअ जी दुश्मनी पैदा कईसीं, हसनैन करीमैन जी दुश्मनी पैदा कईसीं। अहिड़े तरीक़े सां हज़रत अबू हुरैरा जे लाइ बि मां हिनखे नफ़रत ॾियारियो, छो त हिन हज़ारे हदीसूं बयानु कयूं हबीबन करीमन जूं, इन खां नफ़रत थी वई त जेके हदीसूं बयानु थो करे न उन खां बि नफ़रत थी वेंदी। अल्लाह ताला पनाह में रखे। हज़रत अबू हुरैरा मुंहिंजे महबूबन करीम जो प्यारो सहाबी आहे, इंतिहाई शान वारो सहाबी आहे। उन साईं फरमायो त नबी करीम जे दरबार में हिकिड़े कबीले जा 2 भाइर आया, अचे मुस्लमान थिया। हबीबन करीमन जो दीदार कयूं, हबीबन करीम जी ज़ियारत कयूं, से महबूब जो दीदार बि दीदार आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला मूं गुनहगार खे अवां सभिनी खे बल्कि नबी करीम जे सभिनी उम्मतनि खे इहा दौलत नसीब फरमाए। हुज़ूर जो दीदार का वॾे में वॾी नेमत हुजे न त बि हुज़ूर जे दीदार खां घटि आहे। हुज़ूर जो दीदार नेमतुनि खां वॾी नेमत आहे। इन जे करे सहाबी रोंदा हुआ, सहाबी परेशान हूंदा हुआ, सहाबी हैरान हूंदा हुआ। हिकु सहाबी नबी साईं दरबार में आयो, साईं फरमाए था काफ़ी ॾींहं गुज़रिया आहिनि, पोइ आयो आहियां। अर्ज़ थो करे क़िबला तबियत सही कान हुई, छा थियो हुई? चईसीं मां क़ुरान करीम जो दौर कयो, पोइ दौर में त शिफ़ा आहे, क़ुरान पाक त रहमत आहे मोमिननि जे लाइ, तूं दौर करे छो बीमार थी पई? मुंहिंजा आका मां बीमार इन करे थी पियुसि जो अल्लाह ताला क़ुरान पाक में बयानु फरमायो आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शानुन युग़नीहि। ॼण क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, भाउ भाउ खां बेज़ार हूंदो, पुट पीउ खां बेज़ार हूंदो, माउ बचनि खां परे हूंदी, दोस्त दोस्त खां बेज़ार हूंदो, मुड़ुस खे घर वारी यादि कान हूंदी, हर को पंहिंजे सूरनि में हूंदो। हबीब ज़हन में ॻाल्हि आई त मदीने में उथंदे वेहंदे तव्हांजो दीदार कंदा था वतऊं, क़यामत जे ॾिहाड़े अव्हांजो दीदार थींदो अलाए न। इन गणतीअ में ॻरी वियो हां, ज़ईफ़ थी वियो हां। मुंहिंजा साईं फरमाइनि था पिया त मां अल्लाह जी पाक बारगाह मां दुआ थो घुरां, अल्लाह ताला अहिड़ो रस्तो खोलींदो जो मुहबत वारा जीअं दुनिया में मुंहिंजो दीदार था कयो ईअं जन्नत में कंदा रहंदो। पाण दुआ था फरमाइनि। अल्लाह ताला क़ुरान पाक जी आयत ला थी वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहस्न उलाइक रफ़ीका। जो भी शख्स अरबिया, अजमिया, कारोआ, गोरोआ, अमीरा, फकीरा, मर्दा, औरता, जवाना, बूढ़ोआ, मुरीदा, मुर्शिदा, उस्तादा, शागिर्दा, अफसरा, रैयतिया, हाकिमा, महकूमा केर बि हुजे युतिइल्लाह वर रसूल, अल्लाह जे रसूल जी फरमान बरदारी कंदो, रफ़ में तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। उहे उन्हनि सां गॾु हूंदा जंहिंजे मथां मूं नेमत कई आहे। उहे केर? मौला, नबी, सिद्दीक़, शहीद, सालिह। हदीस में साईं ॿी में वज़ाहत अञा फरमाई अल मरउ मन अहब, जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी न उहो क़यामत जे ॾिहाड़े उन सां गॾु हूंदो। तुंहिंजी कंहिं वलीअ सां मुहबत आहे त वलीअ सां गॾु हूंदे, नबी साईं सां इश्क़ आहे उन सां गॾु हूंदे, कंहिं अल्लाह जे बाने सां मुहबत आहे उन सां गॾु हूंदे, अबे अम्मा सां मुहबत आहे उन्हनि सां गॾु हूंदे, उस्ताद सां मुहबत आहे उन सां गॾु हूंदे, पर कंहिं बदमाश सां मुहबत आहे उन सां गॾु हूंदे। हबीब जा उम्मतियो, मक़सद खां परे न वञा। मक़सद ही आहे त हबीब करीम जो दीदार वॾी दौलत आहे, वॾी नेमत आहे, वॾी सआदत आहे। अल्लाह सुहिणे हबीब जो दीदार था कनि ॿई भाइर आहिनि, कलमूं पढ़नि था पिया, ईमान आणनि। सैयदना अबू हुरैरा फरमाए थो कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो भाइर अल्लाह जे राह में जंग कंदे शहीद थी वियो। छा में शहीद थियो? जंग में, रब जी राह में। असां वटि जेकॾहिं वॾे में वॾो बदमाश आहे, बुराईअ तां मरी पियो त बि ॿिए ॾींहुं अजर कंदा हूंदो ढिग अदा शहीद आहे। घोड़ो मरी वञे त मथां कुबो ठाहे ही बि शहीद आहे। ख़ुदा जा बानो छिता छो ॼायो? शहादत का तव्हांजे बाबे जे घर जी ॻाल्हि कान्हे का। शहादत अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे, शहादत सुहिणे नबी करीम जो फ़ैसिलो आहे। हुज़ूर फरमाइनि था मन जाहद लितकून कलमतुल्लाह हियल उलिया फहुवल मुजाहिद फी सबीलिल्लाह। जेको इन जिला मैदान में थो अचे त रब जो कलमो बुलंद रहे, अल्लाह जो दीन बुलंद रहे, सुहिणे हबीब जी शरीयत बुलंद रहे, उहो मुजाहिद आहे। जेकॾहिं इन फ़िक्र में मरी थो पवे, दुश्मन जे हथां जान हली थी वञे त इहो शहीद आहे।
ॿियो वरी जन खे नबी साईं शहीद सॾियो आहे उनखे बि शहीद चइबो। ईअं न आहे त पंहिंजे घर जी ॻाल्हि आहे फ़ैसिलो ॾेई वेही रही त हीउ शहीद आहे। जेको ख़ुदा खे न मञे, नबी सुहिणे खे न मञे, क़ुर करीम खे न मञे, उनखे बि शहीद बनाए वेठा आहियो। हीअ फलाणो शहीद, हीअ फलाणो शहीद, हीअ फलाणो शहीद। हबीब जा उम्मती इहो शहादत वॾो दर्जो आहे। शहादत अल्लाह फरमाए थो त वला तक़ूलू लिमन युक़तल फ़ी सबीलिल्लाह अमवात। जेके अल्लाह जे वाट में क़ुर्बान था थियनि तन खे मुअल न चओ। शहीद ज़िंदह, शहीद जन्नती, शहीद नबी करीम जा जन्नत में रफ़ीक, शहीदनि जो वॾो मक़ाम आहे। त उन ॿिन्ही भाउरनि मां हिकिड़ो शहीद थी वियो आहे ऐं ॿियो साल पोइ ज़िंदह रहियो। उन शहीद खां साल वधीक ज़िंदह रहियो। साल ज़िंदह रहण खां पोइ उनजी बि दुनिया तां रहल थी। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त मूं ख़्वाब ॾिठो, ॾिसां पियो अल्लाह ताला जे जन्नत जे दरवाज़े ते ॿई भाउर आया। शहीद बि आयो, जंहिं साल पोइ दुनिया तां लाॾाणो कयो आहे उहो बि आयो। पर जेको पोइ दुनिया तां लाॾे वियो हो न उनखे मलाइकनि अॻु में जन्नत ॾेई छॾियो, शहीद खे पोइ जन्नत ॾेई छॾियो। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त ख़्वाब ॾिसण खां पोइ मां नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में हाज़िरी ॾिनी। अर्ज़ु कयमि या रसूल अल्लाह, हीउ मूं ख़्वाब ॾिठो आहे त जेको शहीद थियो उहो पोइ जन्नत ॾे वियो आहे, हू अॻु में जन्नत में वियो आहे। इन जो मतिलबु छा आहे? पाण सम्झनि था पिया जंहिं पोइ दुनिया तां लॾियो आहे उन साल में रोज़ा बि रखिया। पोइ जेको साल रहियो उन में रमज़ान जो महीनो हुनखे मिलियो, रोज़ा रखियईं ऐं उन सां गॾु उन अल्लाह जे निमाज़ जूं 6000 खां वधीक रकातूं पढ़ियूं। तव्हां हिसाब ठाहियो त जेकॾहिं हर महीनो तव्हां 29 बनायो, इस्लामी महीनो थींदो आहे या 29 या 30, पर तव्हां सभु महीना 29 बनायो, अब हिकिड़े ॾींहं में फर्ज़ ऐं वितर जूं रकातूं वधो त घणियूं थियूं थियनि? 20 रकातूं थियनि थियूं। ॿ रकातूं फज्र फर्ज़, 4 रकातूं बि पहिरीं घणियूं थियूं? सोचे जवाबु ॾिजो। मानी ग़लती न कयो, ख़ैरात आहे, मानी कान्हे। 2 रकातूं फर्ज़ फज्र जो, 4 बि पहिरीं घणियूं थियूं ऐं 4 टिपहरी, 3 सांझी, 4 सुहमानी, 17 ऐं 3 वितर, 20 रकातूं। रोज़ 20 रकातूं थियूं त महीने में घणियूं थियूं? 600 रकातूं। महीने में घणियूं थियूं? 600 रकातूं थियूं महीने में। साल में घणियूं थियूं? ठहियो हिसाब खे छॾियो, देरि थी थिए। हबीब जा उम्मतियो 6000, हबीब फरमाईंदा 6000 खां वधीक रकातूं साल में थियनि थियूं पयूं। उहो जेको न साल पोइ जहिड़ो रहियो उन पंहिंजे उन ज़िंदगी में निमाज़ूं पढ़ियूं, उन पाणीअ जो करो थो भरे, लोटो थो भरे, जग थो भरे, को बि बर्तन थां भरे थो। साईं फरमाईं था थां दुआ थो घुरे मुंहिंजा मौला हिनखे मुंहिंजे बदिले में जन्नती थां नसीब कजां। भला उथंदे ई टीवी खोलियईं, डिश लॻायईं, परायूं औरतूं ॾिठईं, इन जे लाइ दुआ है या ख़ुदा जे लानत जी वसकार आहे? फ़ैसिलो ॾियो मुस्लमानो, गौर त कर। ख़ुदा अखियूं ॾिनियूं अथई या इंग्लैंड वारनि ॾिनियूं अथई, यूरोपी ममालिक ॾिनियूं अथई, रशिया ॾिनियूं अथई, पहिरें अमेरिका ॾिनियूं अथई। अखियूं का ॾिनियूं अथई? अखियूं अल्लाह ॾिनियूं, कन अल्लाह ॾिना, इंसान अल्लाह बनायो, हर शइ ख़ुदा ॾिनी आहे। उथंदे ई तुंहिंजो मुंहुं क़ुर पाक खे चुमे हा, तुंहिंजूं अखियूं क़ुर जो दीदार कनि हा, अल्लाह जे ज़ात बरकात जे दीन जो दर्द रखे मैदान में लहनि हा। नबी सुहिणे जा उम्मती इहो साईं फरमाईं था पिया जॾहिं करो भरे थो पियो, पेशाब पायखाने खां वांदो थी वुज़ू जे लाइ वेहे थो, हथ धोए थो, हथनि जा गुनाह छॾिया। गुरड़ी कई वात जा गुनाह हुआ, नक धोती नक जा गुनाह हुआ, मुंहुं धोती मुंहं जा गुनाह हुआ, बाहूं धोती बाहुनि जा गुनाह हुआ, मसह कई मथे जी मख कई मथे जा गुनाह हुआ, पेर धोई थो पेरनि जा गुनाह हुआ। जॾहिं अल्लाह जी बारगाह में निमाज़ वारा मस्जिद ॾे अचे थो पियो, अॻियां हीअ हलंदो आहे, पुठियां मलाइकनि जूं विखूं लिखंदा वेंदा। सूरत यासीन सगोरी खोलियो, अल्लाह छा थो फरमाए? वनक्तुब मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैना फी इमामिन मुबीन। मुंहिंजा बाना जेके विखूं खणंदा आहिनि दीन जी लाइ, निमाज़ जे लाइ, भले कम जे लाइ, मां रब उन्हनि जूं विखूं बि लिखाईंदो आहियां। जेके नेक कम करे अॻिते मोकिलींदा आहिनि उहे बि लिखाईंदो आहियां। छा बि शइ कंदा आहिनि मां रब उनखे लोह महफ़ूज़ में महफ़ूज़ कराईंदो वेंदो आहियां।
साईं फरमाइनि था जॾहिं मस्जिद जे दरवाज़े ते थो अचे त जेके मलाइकनि सां गॾिया था अचनि जेके मस्जिद जे दरवाज़े ते मलाइक बीठा आहिनि उन्हनि खे सॾे छा था फरमाइनि इफ़्सहू लिदैफिल्लाह अल्लाह जे महिमान जे लाइ जाइ कयो हिकु अल्लाह जे बाने तने फरमायो देता है फ़िरिश्ता यूं दरवाजे पे मुनादी हट जाओ के फिरदौस में जाता है नमाजी मुझे महबूब जा परवानो एडी नमाज प्यारी शे आ अचो मुझे हबीब जो बियो हदीस बुधो मुझे आका नामदार मदनी ताजदार यतीमन जे यार गरीबन जे गमखार अड़ियन जे आधार सरदारन जे सरदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो प्यारो साहबी हजरत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा था त सियारे जी मौसम जीअं पाण वटि बि थधि शुरू थी वई आहे सर्दी आहे सख़्तु सर्दी आहे पारो पियो आहे साईं फरमाइनि था त हज़रत अबू हुरैरा साईं फरमाइनि था त पन वननि जा किरी रहिया हुआ एॾो पारो पियो हो नबी करीम हिकु टारीअ खे वरितो तवजो ॾियो लफ़्ज़ हदीस आहे ॿुधो हज़रत अबू फरमाए थो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज फी शताए वल वरक़ यतहाफ़त फअख़ज़ बिग़ुस्न मिनहा हुज़ूर हिकु वन जी टारीअ खे वठी ऐं लोॾो जो ॾिनो जेके उन में पन्हा सभु छणी ढेर थी विया पाण फरमाइनि था या बाज़रन जी मुंहिंजा आका वरी या बाज़रन जी मुंहिंजा साईं वरी या बाज़रन जी मुंहिंजा हबीब हिन पन ॾे निहारी कीअं छणी विया हा मुंहिंजा साईं सभई छणी विया पाण फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजो उम्मती निमाज़ लाइ बीहंदो आहे कननि ते हथ रखे अल्लाह अकबर चवंदो आहे त जीअं ही पन छणी विया ईअं उन मुंहिंजे उम्मती जा गुनाह बि छणी ईंदा आहिनि एॾी निमाज़ में बरकत आहे पोइ बि तूं बेनिमाज़ी रही मुस्लमान सॾाइण वारा ख़ुदा जे कहर खां नथो डिॼी अल्लाह जे हबीब जे ज़ात बरकात खे कहिड़ो मोह ॾेखारींदे सैयदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इन निमाज़ जे मौज़ूअ ते इरशाद फरमायो आहे फरमाए थो मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में ओ भाई चवनि त मतां पाण पुसाई मूंखे पंहिंजे महबूबनि जे ज़ात बरकात ऐं अल्लाह ताला दुनिया ते आंदो रब्बुल आलमीन वजूद ॾिनो हबीब जे सदके मां आयो आहियां मूंखे दुनिया जे दरिया में लाहे हाणे था फरमाइनि त गुनाह न कर कीअं बचां बची नथो माण्हू सघे फरमाए थो मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में ओ भाई चवनि त मतां पाण पुसाई मुर्शिदा कामिल मुर्शिदा भिटाई घोट ॾन पट वारो न जो गॾा मुरीद जा पाण काहे वञे मुरीद ते पिनंदो हीअ ते भंगू कंदो अहिड़ो मुर्शिद न आहे भिटाई साहब मुर्शिद भिटाई आहे उहो मुर्शिद आहे जेको सिधी राह वठाए फरमाए थो प्रीत रख पंजनि सां टीह ई कर बहाल 5 नमाज़ूं 30 रोज़ा प्रीत रख पंजनि सां टीह ई कर बहाल इन्हीअ गोरीअ ॻाल्हि तुंहिंजो पाद पुसंदो की न की ॿीजा जे बयान सां फरमाए जे भाई जोगी थिया त पर कलमे जी पार पंजनि सां पूरो रही आया 30 नटार तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी दुरूद मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पर वॼा हुआ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा वरी दुरूद मुंहिंजे हबीब ते नबी सोने जा उम्मती हो अचो मां खे ॿी हदीस अर्ज़ कयां दिया हबीब करीम जे प्यारे इमाम अहमद दिया हज़रत हबीब करीम जो सहाबी अबू उमामा बाहली राविया फरमाए तो मुंहिंजा साईं फरमाइनि था त मन तवज़्ज़ा जंहिं वुज़ू कयो पर वुज़ू ईअं न करे जो खुड़ी सुकी पई हुजे ठूंठ सुकी पई हुजे असांजा वुज़ू हूंदा आहिनि तकड़ा तकड़ा के तरी बिना वुज़ू जे शुरू थी वेंदा आहिनि हिकिड़ो दोस्त मूंखे ॿुधाए पियो कि वॾे आफ़ीसर जी ॻाल्हि ज़िले जे लेवल जो आफ़ीसर जी वीचारे कॾहिं निमाज़ पढ़ी हुई कान ॻाल्हि आहे छा सो अचे पहुतो आख़िरी रकात में जमात सलाम वारा धी सलाम वारा वेठो आहे अरे ख़ुदा जा बाना तूं हिकु ई रकात पढ़ी आहे कीअं वधीक रकातूं आहिनि छा एॾा बेदीन एॾा गुमराह वुज़ू कयो त ठाहे ठाहे वुज़ू कयो अल्लाह ताला नसीब करे वुज़ू में ॾंदन ॾेई वुज़ू कयो ॾंदन ॾेई वुज़ू करण वारे जी निमाज़ जो सवाब 70 निमाज़ुनि जो सवाब आहे नबी सोना फरमाइनि था पिया त जॾहिं को माण्हू वुज़ू में ॾंदन ॾेई ऐं पोइ वुज़ू करे निमाज़ पढ़ंदो आहे जॾहिं निमाज़ में बीहंदो आहे त अल्लाह ताला जो मलाइक हुन सां गॾु बीहंदो आहे हिन जे वात मां हिन जे मुंहं मां हिन जे ज़ुबान मां जेको क़ुरान करीम जो आवाज़ निकिरंदो आहे अल्फाज़ निकिरंदा आहिनि उहो मलाइक पंहिंजे वजूद में सांढींदो वेंदो आहे
वुज़ू करण वारो जेको डंदण तो इस्तेमाल करे। अल्लामा शामी लिखियो आहे, तहावी लिखियो आहे, तहतावी लिखियो आहे, अल्लामा अब्दुल हई लखनवी लिखियो आहे, चोटी जे मुहक़्क़िक़ उलमा लिखियो आहे त जॾहिं वुज़ू सां डंदण करण वारो मरंदो, अल्लाह ताला उन डंदण जे सदके उनखे कलमे जी दौलत नसीब फरमाईंदो। त निमाज़ में वुज़ूअ में निमाज़ जे वुज़ूअ में डंदण इस्तेमाल करण तमामु सुठी शइ आहे। साईं फरमाता मन तबज़्ज़ा फअस्बग़ल वुज़ूअ वग़स्सल यदैहि ववजहहु वमसह अला रासिही वउज़नैहि सुम्मा क़ाम इला सलातिन मफ़रूज़तिन ग़फ़रल्लाहु लहू फ़ी ज़ालिकल यौम मा मशत इलैहि क़दमा रिजलाहु वक़बज़त अलैहि यदाहु वसमअत इलैहि उज़नाहु वनज़रत इलैहि ऐनाहु वहदस बिही नफ़्सुहु मिन सूअ। साईं फरमाए था जंहिं वुज़ू कयो पोइ कामिल वुज़ू कयईं, ठाहे ठाहे वुज़ू कयईं, हर उज़वे खे चङी तरह धोतई, टे भेरा धोतई, पंहिंजे हथनि खे धोतई, पंहिंजे मुंहं खे धोतई, पंहिंजे मथे ते मख कई, पंहिंजे कननि ते मख कई, पेर धोई, वुज़ू पूरो करे उन खां पोइ फर्ज़ी निमाज़ लाइ उथे थो। मुंहिंजा साईं फरमाइनि था त उन ॾींहं में जेके हिन जे पेरनि गुनाह कया रब उहे बि बख़्शींदो, जेके हिन जे हथनि गुनाह कया रब उहे बि बख़्शींदो, जेके हिन जे कननि गुनाह कया अल्लाह उहे बि बख़्शींदो, जेके हिन जे निगाहुनि गुनाह कया रब उहे बि बख़्शींदो, पर जेके दिलि में वसवसा आया ग़लत ख़्याल आया रब उहे बि बख़्शे छॾींदो। ही का थोरी शइ आहे, सॼो ॾींहुं इंसान आहे, कंहिं महिल दिलि बुरायूं पई सोचे, कंहिं महिल अखियूं गुनाह पियूं ॾिसनि, कंहिं महिल हथ ग़लति पिया हलनि, कंहिं महिल पेर ग़लति पिया हलनि, वजूद सॼो ग़लतियुनि सां भरियो पियो आहे। पर हिकु निमाज़ जी बरकत सां जे सभई उज़वा पाक थी वञनि त बाक़ी छा खपे। मुंहिंजे हबीब जा उम्मतीयो, निमाज़ एॾी प्यारी शइ आहे, एतिरी भली शइ आहे, जंहिंजे शान खे बयानु कंदे कंदे मुंहिंजा सुहिणा हबीब फरमाइनि था पिया, कंहिं रिवायत कई आहे, दुरूद पढ़ो त मां अर्ज़ु कयां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी दुरूद शरीफ मुंहिंजे प्यारे हबीब ते। सुहिणे हबीब जो सहाबी आहे हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु, जंहिंखे अफ़क़ह सॾींदा आहिनि सहाबनि में, माना वॾे फ़िक़ह वारो, वॾो फ़क़ीह, जंहिंजे रिवायतुनि सां असांजे सय्यदना इमाम आज़म हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि जो काफ़ी फ़िक़ह लबरेज़ आहे। घणो करे साईं उन खां रिवायतूं आंदियूं आहिनि। उन साईं फरमायो त मुंहिंजे मदीने वारे मीर अरबी अमीर दिलबर दस्तगीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन छा फरमायो आहे। पाण फरमाइनि युबअस मुनादिन इंद हज़रत कुल्ल सलातिन फयक़ूल या बनी आदम कूमू फअतफ़िऊ मा औक़तुम अला अनफुसिकुम। हर दिहाड़ी अल्लाह ताला हिकिड़ो मलाइक मोकिले थो जेको सॾे थो, कॾहिं थो सॾे निमाज़ जे टाइम ते सॾींदो आहे, सॾु करे चवंदो आहे ए इंसानो अव्हां गुनाहनि सां, बुराइनि सां, बेहयानि सां, बुछड़ाइनि सां, ग़लति कमनि, ग़लति ख़्यालनि सां जेका बाहबारी आहे उनखे विसायूं। जेका पंहिंजे लाइ ॿारी अथव, पंहिंजे मथां ॿारी अथव, औ कतुम अला अनफुसिकुम, पंहिंजे सिरनि ते टांडो रखियो अथव न, उनखे विसायो छा सां? अल्लाह जे निमाज़। 5 दफ़ा हर रोज़ अल्लाह जो मलाक सॾे थो। असांखे वॾेरो सॾे त जुती रोड ते वञी पायूं, गोॾ अॻिते था वञी ॿधो, या मथां रेस कावड़जी पवे, पुलिस वारो सॾे त कन गाहा थी था वञनि, अलाह छा थींदो, अलाह कहिड़ो कहर पवंदो। ऐं ख़ुदा जो मलाइक 5 भेरा सॾे, ओ अल्लाह जा बानो, ओ इंसानो, तव्हां बुरायूं करे, गुनाह करे, पंहिंजे मथां बाह ॿारे छॾी आहे, उनखे विसायूं। साईं करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बयानु कनि, सहाबी रिवायत करे, सॾे मलाइक, ऐं पोइ बि निमाज़ न पढ़ूं त पोइ असांजी मुस्लमानी ते अफ़सोस करणु खपे। हिकु लंबी हदीस आहे, हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, सलात हिकिड़ो भेरो पढ़ो उहा बयानु कया। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। साईं तो फरमाए हज़रत मुआज़ बिन जबल औसानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेअशर कलमातिन क़ाल ला तुशरिक बिल्लाहि शैया व इन कुतिलत व हुर्रिकत व ला तउकन्न वालिदैक व इन अमराक अन तखरुज मिन अहलिक मालिक व ला ततुकन्न सलातन मक्तूबतन मुतअम्मिदन फ इन मन तरक सलातन मक्तूबतन मुतअम्मिदन फक़द बरत मिनहु ज़िम्मतुल्लाह व ला तशरबन्न खमरन फ इन्नहु रासु कुल्लि फाहिशा व इय्याक वल मासियत फ़इन्न बिल मासियत हल सख़्तुल्लाह व इय्याक वल फ़िरार मिन अज़्ज़हफ़ व इन हलकन नास व इन असाबन नास मौतुन फस्बुत व अनफ़िक अला अहलिक मिन तौलिक सुब्हानल्लाह वला तरफ़ अन्हुम असाक अदबन व अख़िफ़हुम फ़िल्लाह।
बड़ी हदीस आहे, प्यारी हदीस आहे। निमाज़ जे बारे में हिकिड़ो जुमिलो आहे, पर आई जो आहे गॾु त बयानु करे छॾियां। साईं फरमाइनि था त हज़रत मुआज़ बिन जबल त मूंखे मुंहिंजे महबूबनि करीमनि 10 इरशाद फरमाया। 10 इरशाद। हिकिड़ो, ला तुशरिक बिल्लाह शैयन व इन कुतिलत व हुर्रिकत, सड़ी वञी कुसी वञी क़त्ल कयो वञी बारे चवनि हिन में विछड़ाईंदासीं, उहो क़बूल कर, पर अल्लाह सां कंहिंखे शरीक न बनाए। याद रखो, सुनियो, शिरक कतई हराम आहे। इन शिरकल ज़ुल्मुन अज़ीम, शिरक वॾो ज़ुल्म आहे। शिरक जहिड़ी बुरी शइ आहे कान का। ॿिए गुनाह जी माफ़ी मुमकिन आहे, पर 2 गुनाह जेके आहिनि उन जी माफ़ी तौबा सां आहे कान का। हिकिड़ो गुनाह कहिड़ो आहे? मुंहिंजे महबूब करीम जी बेअदबी, इन जी तौबा सां बि माफ़ी कान्हे। इन जे करे भुलिजी बि हा ॻाल्हि न कर, मतिलबु मां हुनखे भड़काई त बेअदब बनायां। बेअदबी करण जे करे हर अमल चट थी वेंदो। इन गुनाह जी माफ़ी कान्हे। ॿियो कंहिं बाने जो हक़ खाधी त उहो बि अलाह तेसीं ताईं माफ़ नथो करे जेसीं बानो माफ़ न करे। बाक़ी शिरक जेकर छॾे थो त पोइ ईमान आणे त माफ़ी आहे, जेकर न त इन जी क़यामत में माफ़ी कॾहिं बि कान्हे का। सहाबी फरमाए थो, हुज़ूर फरमाए अलाह सां कंहिंखे शरीक न बना। पर शिरक जी तारीफ़ छा आहे? शिरक छाखे चइबो आहे? उहा ॻाल्हि सम्झ में माण्हू भुलिजी विया आहिनि। कंहिं नबी सगोरे खे, कंहिं वली सगोरे खे, कंहिं अलाह जे प्यारे खे सॾु करे जेकॾहिं दुआ लाइ चइजे थो या शफ़ाअत लाइ चइजे थो, सफ़ारिश लाइ चइजे थो, त इन खे बि शिरक कयो वेठा। इहो शिरक न आहे, शिरक हराम आहे। पर शिरक छाखे चइबो आहे? जो अलाह सां गॾु अलाह वांगुरु कंहिंखे इबादत जो हक़दार सम्झे, कंहिंखे अलाह वांगुरु इबादत जो हक़दार सम्झे, इहो आहे शिरक। सो मुस्लमान में आहे ई कोन को। नंबर ॿियो साईं कहिड़ो फरमायसि, वला तउकन्न वालिदैक, पंहिंजे माउ पीउ जी बेफ़रमानी न कजां। ॿोढ़ा पोढ़ा आहिनि, ॿुढड़ा आहिनि, ज़रिड़ा आहिनि, उन्हनि जी ग़ुलामी ॾे, उन्हनि जे हथनि पेरनि खे चुम, उन्हनि जूं दुआऊं हासिल कर, उन्हनि जे छिड़बुनि खे क़बूल कर, बर्दाश्त कर। साईं फरमाए थो, इन अमराक, जेकर माउ पीउ तोखे चवनि अन तख़रुज मिन अहलिक व मालिक, त घर मां निकिर, ॿार छॾे हलियो वञ, त ॿाहिरि निकिरी वञ, माउ पीउ जी बेफ़रमानी न कर। पर हाणे ज़ालिम माण्हू अबे अम्मा खे लठियूं हणनि, पेरनि जूं ॾाढ़ियूं पटीनि, माइरनि खे चोटीअ खां वठी गिहलीनि, ज़ालुनि जे चवण ते माइरनि खे पादर हणनि। इहे चोटीअ जा बेहया आहिनि, बेग़ैरत आहिनि, जिन खे वालिदैन जो हया न आहे। साईं फरमाइनि था, ॿियो कहिड़ो फरमान आहे? वला ततरुकन सलातन मक्तूबतन मुतअम्मिदन, ॼाणी वाणी फर्ज़ी निमाज़ न छॾिजां। फर्ज़ी निमाज़ ख़तमु न कजां, छो त जंहिं फर्ज़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे ॾिनी उन खां रब जो ज़िम्मो परे थी वेंदो। माना ईमान जे करे अलाह ताला ज़िम्मो थो खणे त मां बाने खे जन्नत ॾींदुसि, पर जे बेनिमाज़ी थी पियो, रब चए थो पोइ मुंहिंजो ज़िम्मो न आहे, ॼा त मुंहिंजी मर्ज़ी आहे, न ॼा त मुंहिंजी मर्ज़ी आहे। जेको ज़िम्मो कलमे जे करे तुंहिंजो खयो हुउमि उहो ख़तमु थी वेंदो। हबीब फरमाइनि था, वला तशरबन खमरन, शराब खे असर न पीजा, छो त शराब हर बुराई जी जड़ आहे, बुनियाद आहे। ॿियो छा फरमान आहे? पाण खे गुनाहनि खां बचा, गुनाह जे करे अलाह जो ग़ज़ब ईंदो आहे। ऐं पाण खे जंग जे मैदान में लहण खां पोइ भॼण खां बचा। जंग खे ॾिसी भॼजां न, भॼणु सही न आहे। माण्हू भली कुसनि पिया, तूं बि मैदान में लथो आहे, मैदान मल्हा या मार या मर, जे मारी त पोइ अलाह जे फज़ल सां गाज़ी आहीं, जे जान वई त अलाह जे फज़ल सां शहीद आहीं। ऐं ॾिसी थो त माण्हुनि में बीमारी पई आहे, साटो पइजी वियो आहे, या माज़ अल्लाह का अहिड़ी वबा आई आहे, त हुन जाइ खां भॼ न, छो त मुक़दर टरंदो कोन, भॼण सां मसइलो हल थींदो कोन। भला तूं भॼी, ॿियो भॼे, टियों भॼे, त जेके बीमार पिया आहिनि उन्हनि जो इलाज केरु करे, उन्हनि जी संभाल केरु करे? जे मरी पवनि त उन्हनि जा जनाज़ा केरु पढ़ाए, गुस्ल केरु ॾियारे, दफ़न केरु कराए? इहा हिकमत आहे इन में, त उन्हनि जी संभाल न थींदी। इन करे भॼ न, बीही रह। अलाह ताला थी सघे थो हुननि जी ख़िदमत सदिके तोखे रब सिहत ॾे, हयाती ॾे, महिरबानी करे। साईं फरमाइनि था, व अनफ़िक अला अहलिक मिन तौलिक, ऐं पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे अहल खे, पंहिंजे नंग खे, पंहिंजे पुटनि खे, पंहिंजे न्याणनि खे सुठो खाधो खारा, सुठा कपिड़ा पारा, ख़र्च कंदो कर, ख़र्च कंदो कर, ख़र्च जे मथां डिॼ न, बच्चनि में जे ख़र्च में कंजूसाब न कर। साईं फरमाइनि था पिया, वला तरफ़ अनहुम असाका दबन, पर ईअं न आहे त तूं वरी बच्चनि खे डर ॾेई छॾी जो वतन गुनाह ते पैसा खपाईंदा, ज़ाल निमाज़ न पढ़ी, बच्चा क़ुर जो दौर न कनि। वला तरफ़ अनहुम असाका अदबन, अदब जे ख़ातिर लठ बि खण, लठ बंदि न कर, सख़्ती बि कर, सज़ा बि ॾे, पकड़ बि कर। छो न निमाज़ पढ़ी, छो न दौर कई, छो न ही कमु कई, ईअं डर न ॾेई छॾ, या डर ॼण बि ख़राबु आहे।
साईं फरमाइनि था पिया वअखिसहुम फिल्लाह, उन्हें पंहिंजे बच्चन खे अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारींदो कर। बाबा बेनिमाज़ी रहंदे त हीअ सज़ा आहे, बुराई कंदे त हीअ सज़ा आहे, शराब कंदे त हीअ सज़ा आहे, गुनाह कंदे त हीअ सज़ा आहे। इहे 10 वसियतूं सहाबी फरमाए थो मूंखे महबूब करीम फरमायूं। उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त जंहिं निमाज़ छॾे ॾिनी उन खां अल्लाह जे बख़्शिश वारो ज़िम्मो बेज़ार आहे, ज़िम्मो खॼी वेंदो। पोइ करीम आहे रहीम आहे, जेकॾहिं बख़्शिश असांजे हथ में कोन्हे को, पर असर ॻाल्हि जेका कलमे जे करे तो नेमत मिली हुई, दौलत मिली हुई, उहा मरफ़ू थी वेंदी। त मुंहिंजे हबीब जा उम्मतीयो, निमाज़ एॾी प्यारी शइ आहे, निमाज़ एतिरी अहम शइ आहे जंहिंजी पढ़ण जूं बरकतूं घणियूं ऐं न पढ़ण जो ॾोह घणो आहे। हज़रत हबीब करीम जो प्यारो उम्मती आहे। हिकिड़ो अल्लाह मुआज़ किताब लिखियो इरशादुल इबाद इला सबील रशाद, उन में लिखे थो त सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी दरबार खुली पई आहे। जिब्रील अमीन ईंदो हो, माण्हू ईंदा हुआ, हिकिड़ी औरत आई, हुनजे हथ में कुठल ॿार आहे। साईं फरमाईंदा था माई छा आई आहे? चए थी केवला मां 2 गुनाह कया आहिनि, 2 ॾोह कया आहिनि, उन 2 गुनाहनि जे लाइ मां तव्हां वटि आहियां, मूंखे माफ़ी मिले। ख़ुदा जो कलीम आहे, अल्लाह सां ॻाल्हाइण वारो आहे, अल्लाह जे बारगाह में दुआऊं घुरी मूंखे माफ़ी वठी ॾे। साईं करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकात अॻु जो वाक़ियो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दौर आहे। हज़रत मूसा नबी तबियत में जलाल रखंदो हो, तबियत में तेज़ी रखंदो हो। साईं तो फरमाइसि माई निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां। साईं काॾे निकिरी वञा, छो वञा, छा कयां? ॿाहिरि निकिरी वञ, तो एॾा 2 गुनाह कया आहिनि। गुनाह कहिड़ा हुआ? हिकिड़ो हुन खां ज़िना थी वई, जंहिंमां ॿार थियो, उन ॿार खे केराई, ॿाहिरि ॼाओ जेरो हो उनखे कुठई, क़त्ल जो गुनाह बि, ज़िना जो गुनाह बि। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जलाली नबी तो निकिरी वञ मुंहिंजे दरबार मां, तूं हिते वेहण जी लाइक़ ई न आहीं, एॾा गुनाह करे आई, जो तुंहिंजे गुनाहनि जे करे मथां ॿियनि ते अल्लाह जो अज़ाब अची वञे। ॿाहिरि निकिरी वई, जिब्रील अमीन लही आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी बारगाह में, अर्ज़ थो करे साईं अल्लाह ताला फरमायो आहे अवां हिन खे त तड़े कढियो आहे, हिन खे त लोधे छॾियो आहे, हिन खे पंहिंजे दरबार मां ॿाहिरि करे छॾियो आहे, हिन ते त गुस्सो फरमायो आहे, रंज थी पिया आहियो। पर ख़ुदा फरमाए थो इन खां वधीक, इन खां ज़्यादा, इन खां सख़्तु मूं अल्लाह जो ॾंबर ऐं कहर उन ते आहे जेको मुरब जी निमाज़ न पढ़ंदो आहे। एॾी बुराई, एतिरो गुनाह आहे निमाज़ जे न पढ़ण में, निमाज़ जे छॾण में, निमाज़ खां परे रहण में। हबीब करीम जा उम्मतीयो, पर जेकॾहिं को निमाज़ी आहे त उन ते केतिरी महिरबानी आहे। हिकु रिवायत में मूं ॾिठो, साईं फरमाईंदा था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त बागा मस्जिदुनि जा पेशे मां निमाज़ूं पढ़ाइण वारा, जमायतूं करण वारा माण्हू सभु मस्जिद में सुवार थींदा। उहे मस्जिदूं क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान मां उन्हनि खे खणी मथे उॾामदियूं, जेकी जहाज़ उॾामदा आहिनि, सॼी दुनिया निहारींदी। को जहाज़ जो कैप्टन लॻो पियो आहे, को जहाज़ खे निगरान लॻो पियो आहे, को जहाज़ खे संभाले रहियो आहे। इमाम जमायतूं बांगा उन सभिनी खे खणी अल्लाह जे जन्नत जे दरवाज़े ते वञी लाहींदियूं। जेके गुनहगार हूंदा, बेनिमाज़ी हूंदा, काफ़रनि जा किरोड़े अरबी काफ़रनि जा टोला हूंदा, निहारे चवंदा मौला ही छा आहे, कहिड़ा जहाज़ आहिनि कुदरती? फरमान थींदो ही मुंहिंजूं मस्जिदूं आहिनि, मौला इन्हनि में केरु सुवार आहे? अल्लाह फरमाईंदो जन मुंहिंजे मस्जिदनि खे आबाद कयो, जन मुंहिंजे मस्जिदनि जी ख़िदमत कई, जन मुंहिंजे मस्जिद में पाबंदी सां निमाज़ूं पढ़ियूं पढ़ायूं, मां रब सभिनी खे अवां सभिनी खां अॻु में जन्नत ॾे रवानो करे छॾियो आहे। एतिरी निमाज़ जी बरकत आहे, एतिरी निमाज़ में अल्लाह जी इनायत आहे, एतिरी निमाज़ में अल्लाह जी रहमत आहे। क़ुरान करीम मां, नबवी हदीसुनि मां ऐं अल्लाह जे प्यारनि वलीअनि जे इरशादात मां, अहकामनि मां साबित थो थिए त कलमे शरीफ़ खां पोइ, शहादत कलमे खां पोइ, ईमान आणण खां पोइ अहम शइ जेका आहे सा अल्लाह जी निमाज़ आहे। ॿी रिवायत में छा आयो? अल्लाह जी ज़ात बरकात बानो। ॿी रिवायत में छा आयो? ॿी रिवायत में छा आयो? हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बरकत जे दरबार में जिब्राईल अमीन ईंदो, प्यारो मलाइक। अल्लामा सयूती तनवीरुल हवालिक शरह मुवत्ता इमाम मालिक में लिखियो आहे त जिब्रील अमीन में इहा ताक़त आहे, इहो पावर आहे जो आसमाननि ते बि हूंदो आहे त नबीअनि जे दरबार में बि हूंदो आहे। असल हुनजी रहाश आहे सिदरतुल मुंतहा ते, जंहिंखे क़ुरान करीम सूरत नजम में बयान फरमायो आहे इज़ यग़शा सिदरत मा यग़शा। उहा सिदरतुल मुंतहा जेका ॿेर जो वण आहे, जंहिंजी पार 6 आसमान में आहे ऐं ॾार ऐं टारी ऐं पन 7 आसमान खां मथां आहिनि। हिकु हिकु पन हाथीअ जे कननि जे नमूने ते आहे, पर वॾो केॾो आहे? साईं फरमाइनि था सॼी उम्मत खे ढकण वारो। हिकिड़ो पन
जेकॾहिं लही पए त सारी उम्मत खे ढके छॾे। इहो हिकिड़ो पन, अहिड़ा अलाह केतिरा पन आहिनि। ऐं जॾहिं साईं करीम अलैहि मेराज ते विया हा त हुन सिदरतुल मुंतहा जे पन पन ते अलाह जा मलाइक टोलनि जा टोला वेठो मुहम्मदी दीदार जा मुंतज़र हा। साईं करीम जॾहिं लंघनि पिया त मलाइक सगोरा हाल जी ज़बान सां, काल जी ज़बान न, हाल जी ज़बान छा चई रहिया हा? हुस्न की इब्तिदा इश्क की इंतहा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। आप खैरुल बशर आप खैरुल वरा ए रसूले खुदा मरहबा मरहबा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। अॻिते छा तो शायर बयान फरमाए, आप खैरुल वरा आप सदरुल उला आप बदरुद्दुजा आप नूरुल हुदा खाक पा आप की सिदरतुल मुंतहा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। खाक पा आप की सिदरतुल मुंतहा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। अगते तो बयान फरमाए, कितना प्यारा है सरकार नाम आपका मुस्तफा 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 मुस्तफा। मुझा हबीब केॾो तुंहिंजो मिठो नालो आहे। कितना प्यारा है सरकार नाम आपका मुस्तफा 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 मुस्तफा। बस रहा है यही अब वजीफा मेरा ए रसूले खुदा मरहबा मरहबा ए हबीबे खुदा मरहबा मरहबा। हुस्न की इब्तिदा इश्क की इंतहा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। आप खैरुल बशर आप खैरुल वरा ए रसूले खुदा मरहबा मरहबा। जिब्रील अमीन हबीबन जो मोहब्बत वारो अज़ीम शान मलाइका जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान पाक रूहुल अमीन सॼो आहे। नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकून मिनल मुनज़िरीन। हबीब इन क़ुरान करीम खे जिब्रील खणी ईंदो आहे, रूहुल अमीन खणी ईंदो आहे। इन लाइ खणी ईंदो आहे त तव्हां माण्हुनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ ॾियारींदा रहो। जिब्रील हिकु दफ़े हबीब जे दरबार में आयो, अर्ज़ु करे या रसूल अल्लाह अजीम ॻाल्हि ॿुधायां। फरमाईं था ॿुधा कि भला अल्लाह ताला जॾहिं मूंखे पैदा फरमायो 600 नूर जा पर ॾिनई। 600 नूर जा पर, हिकु हिकु पर एॾो जो खोलियां त सिज भरण जी जाइ खां सिज लहण जी जाइ ते पहुचे। अहिड़ा 600 पर ऐं निजो नूर ख़ालिस नूर। साईं फरमाईं था त जिब्रील सगोरो कि भला पोइ मूं अल्लाह ताला जे नेमत जो शुक्र अदा करणु घुरियो। असांखे नेमत मिलंदी आहे, पुट ॼमंदा आहिनि त पोइ दुहिल रनू राग नाचू धुकड़ ठीश फलाणो पुट ॾे ख़ुदा ऐं थोरो वरी मंगन हार जो वॼाए पुट वॼाए ॼण ॼणो ईतो आहे। अल्लाह जा बानो पुट ॾे रब यहबु लिमन यशा इनासम व यहबु लिमन यशा उज़्ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानम व इनासा। रजो तो मुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे पुटला ॾियां जंहिंखे न्याणियूं ॾियां, जंहिंखे जोड़ा पुटनि जा ॾियां जोड़ा न्याणियुनि जा ॾियां। उनजो शुक्र छुटो, उनजी महिरबानी छुटी। हिकिड़ो त छठी वाणियुनि जी रस्म हिंदुनि जी ॼण ओॾनि जा पुटनि सभई। ॿियो वरी लाॾा कन ते हथ जो ॻाइणा बि न पुॼनि, छितियूं थी पवंदियूं अदिलियूं वीचारियूं। फजा को थाल को दिलो को कित सभु ॻाइणियूं थी वञनि। अल्लाह पनाह में रखे हबीब जा उम्मती हो। ख़ुदा नेमत थो ॾे त शुक्र बि ख़ुदा जो कजे, ख़ुदा अहसान थो करे शुक्र ख़ुदा जो कजे। इन तरीक़े सां कजे जो सुहिणे नबी सेखारियो आहे। जिब्राइल अल्लाह जो शुक्र थो करे, अल्लाह जो हमद थो करे। मालिक मिठा छा कयां, मोकिले त नफ़िल पढ़ां। नफ़िल शुरू थो करे जंहिंमें तक़रीबन 4000 वरह लॻा। सजदा उन खां सवाइ रुकी बीहण में सलाम वारा मुंहिंजा मौला के एतिरी निमाज़ पढ़ी हूंदी, रब जो एतिरी कंहिंजी उमिरि कान्हे त के एतिरो दर्जो ॾींदे। रब जो हाओ मुस्तफ़ा जा उम्मती ईंदा, उहे 5 निमाज़ूं पाबंदी सां पढ़ंदा, उन्हनि जो दर्जो तुंहिंजे 4000 साल खां वधीक। इहा आहे निमाज़ जी बरकत, निमाज़ जी रहमत, निमाज़ में इनायत। अल्लाह मुंहिंजो चवनि अव्हां जो ॿुधणु क़बूल करे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह साईं तूं क़बूल कर, हबीब जी उम्मत खे निमाज़ी बना, बुछड़ान बुरान खां बचा, दीनी इदारनि में कामयाबी अता फरमा, मदीने वारे जा दीदार करा, ॿई जहान मुचारा कर। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि।